वारा में औरत दाईंदे चयो आहे त पुलिस एहलकारनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। मेहर जे ॻोठ काज़ी आरिफ जी रहवासण ज़ारा कमांगर पंहिंजनि मासूम न्याणियुनि सां गॾिजी पुलिस एहलकारनि खिलाफ़ वारह प्रेस क्लब में एहतजाज कयो। उन मौके ते मसामात ज़ारा इल्ज़ाम हणंदे चयो त काज़ी आरिफ थाणे जा पुलिस एहलकार आसिफ मल्हा, मीर आराई, मुमताज़ चांडियो ऐं ॿिया वॾेरे जी चुर्च ते असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त कुझु ॾींहं अॻु पुलिस मुंहिंजे पुट खे गिरफ़्तार करे पैसा वठण बाद आज़ाद कयो, जॾहिं त हाणे हू ब्लैकमेल करे रहिया आहिनि ऐं घर में घिड़ी 50,000 रुपया रिश्वत घुरनि था। न ॾियण जी सूरत में पुट खे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कमांगरन शहर में पुलिस रात जो 10 बजे रेड कयो खानकी लटन में। नंढा बच्चा खणी उथारे ने रड़ियूं पजी वयूं, गोठाणा निकता त चोर पिया घर ॾिठनि त जे पुलिस ऐं असां अब कहिड़े सुबुह त में आया असां ॾोहारी ते ठहनि। अब हाणे 10 बजे आया ॾोहारी को मूं वटि निकितो आहे। रात जो हलिया विया, मूंखे जो जा पैसा ॾिन त असां सुबुह जो रेट कंदासीं, तुंहिंजा पुटड़ा नंढड़ा खणंदासीं। नंढे पुटनि जी धमकियूं ॾेई आसीं त तुंहिंजे असां पुटनि खे खणंदासीं। एहतियात कंदड़ औरत सिंध जे वॾे वज़ीर ऐं आईजी सिंध खां मुतालबो कयो त ॼाणल एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।